अस्सलाम वालेकुम वेलकम साला पाण एनसाइक्लोपीडिया चाला खुश आयो पी एस है। हाणे पाण 7th क्लास में 4.1 जेकी एक्सरसाइज है वो कंदासीं सफ़ा 16 को मसलो ही ना है। इनमें ही कुछ पुराने ही हैं जेका पाण पावर कंदा आया हुन सां रिलेटेड हैं। बाकी हर को पूछे पे तो बाबा ही छो ना थे ही छो ना थे। इनमें भी पाण वधिक कुछ ॿियो भी सीखदासीं मत वो पहिरियों न समझायल है। ठीक है, इनमें चाहे तो सभी का पहिरियों जो उनमें पाण कंदासीं एक्सपेंड एंड फाइंड द वैल्यू ऑफ ईच एक्सपोनेंशियल फॉर्म। ही जी मथे जी पावर हो इनके पाण एक्सपोनेंशियल फॉर्म भी चवंदा। ठीक है, एक्सपोनेंट या एक्सपोनेंशियल फॉर्म। ठीक है, पावर के पाण एक्सपोनेंट भी चवंदा। एक्सपोनेंशियल फॉर्म मतलब पावर वारी फॉर्म। इनके पाण एक्सपेंड कंदासीं इन की वैल्यू कढंदासीं। तो ॾिसो ही सभी का सवलो आहे, तव्हांखे अॻे भी खबर होंगी। टिन के मथां जेकॾहिं पावर 2 हुजे तंहिंजो मतलब आहे तो 2 भेरे ज़रब थियन पिया। जेतरी पावर हुजे ओतरे भेरे ज़रब थियन पिया। हाँ 2 पावर आहे तो 3 जेका 2 भेरे ज़रब थियन। टिन के 3 सां ज़रब कंदो तो छा जवाब ईंदो 9। इहो ही इन जी वैल्यू आहे ऐं ही पाण उनके एक्सपेंड कियो। ओके थी वियो। वैल्यू मालूम करनी हुजे तो खाली ज़रूरी ना एक्सपेंड कियो। 3 के मथां पावर 2 आहे तो 3 की 9 ही जवाब कढी सघो था MCQ जी फॉर्म। ही आहे इनमें पाण पहिरियों एक्सपेंड कंदासीं उनखां पोइ समराइज़ करे जी वैल्यू कढंदासीं ऐं पोइ इन्हनि खे ज़रब भी कंदासीं। हाणे 2 जे मथां पावर 3 आहे तो इन जो मतलब आहे 2 जेका आहिनि हू 3 भेरे ज़रब थींदा। तो 2 के 2 सां ज़रब कंदो तो 4 थी विया। 4 के 2 सां ज़रब कंदो तो 8 थी विया। कीअं लिखी वठूं? हलो बाबा इएं। ठीक है, वरी ही जेकी विच में ज़रब 3 जे मथां पावर 4 आहे तंहिंजो मतलब आहे 3 जेका आहिनि 4 भेरे ज़रब थींदा। ओके थी वियो। हाणे 2 के 2 सां ज़रब कयो तो 4 4 ॾूं ऐं 8 ही 8 थी। ही विच में ज़रब जी निशानी। 3 के 3 सां ज़रब कयो तो घणा थिया 9। 9 के 3 सां ज़रब कयो तो 27 थिया। 27 के 3 सां ज़रब कयो तो 81 थिया। ही 81। हाणे इन्हनि खे ज़रब करे वठो। 8 के 1 सां ज़रब कयो तो 8 थिया ऐं 8 8 64 थिया। वह इन जी वैल्यू थी ऐं एक्सपेंड पाण ईअं कयो। सफ़ा सवलो आहे नी। इन जे मथां जेकॾहिं ईअं मिलियल हुजे अलग अलग नंबर हुजनि उन्हनि जे मथां पावर हुजे तो परेशान थियण जी ज़रूरत कोन्हे। पाण उनखे हिन खे सिंप्लीफाई कंदासीं हिन खे सिंप्लीफाई कंदासीं विच में ज़रब जी निशानी आहे तो ज़रब करे छॾंदासीं। जोड़ जी निशानी हूंदी जोड़ करे छॾंदासीं ऐं वंड जी जेकी भी निशानी हूंदी हू पाण करे छॾंदासीं। बाक़ी इन्हनि जी वैल्यू कढण खां पोइ। ओके थी वियो। हाँ पाण ही ॾिसता इनमें चाहे इनमें आ तो 2/3 जे मथां घणी पावर आहे 6 है तो इनके पाण समराइज़ करनो। ही हाणे होल स्क्वायर होल मतलब पावर आहे तो 2 जे मथां भी साॻी पावर आहे 6। 2 जे मथां भी आहे 3 जे मथां भी आहे। पाण इन्हनि खे ईअं भी लिखी सघूं था ईअं भी लिखी सघूं। ठीक थी वियो। हाणे पाण इनके एक्सपेंड कयूं। हिते लिखल है 1 2 3 4 5 6 हेस ताईं पाण करे वठ। 2 4 4 ॾूं 8 8 ॾूं 16 16 ॾूं 32 32 ॾूं 64 मतलब 2 जे मथां जेकॾहिं पावर 6 हुजे तो वो 64 जे बराबर। ऐं 3 जे मथां जेकॾहिं पावर 6 हुजे तो छा जे बराबर आहे 3 3 की 9 9 3 की 27 27 3 की 81 81 3 की 1 2 3 4 5 6 हेस ताईं 3 3 की 9 9 3 की 27 27 3 की 81 81 3 की घणा थींदा तो 3 24 इं वरी 3 सां ज़रब करनो। 3 3 की 9 ऐं 4 3 की 12 2 1 मथे 3 ॾूं 6 6 1 7 मतलब 729 ही 729। ही पाण खे याद हुजे तो ॾाढो सुठो। ही मूंखे भी हेसि ताईं याद आहे बस तो बाक़ी ॿिनि जो याद आहे। 2 4 2 4 4 ॾूं 8 8 ॾूं 16 16 ॾूं 32 32 ॾूं 4 4 ॾूं 128 128 ॾूं 512 512 ॾूं 1024 इएं तव्हां ही सभु याद करना। 3 3 की 9 9 3 की 27 27 3 की 81 81 3 की 81 3 की 243 वरी 243 3 की 729 इएं तव्हांखे 10 ताईं तो याद हुजनि न त अधु अधु तक कयो। ठीक आहे, मतलब ही इन जी वैल्यू आहे। समराइज़ थे एक बिनी ते एक जड़ो खोड़ो लगे तो खोड़ो हणी सघो था न तो बस। ऐं ही भी इनमें चाहे इन जे मथां भी साॻियो ही आहे बाक़ी सिर्फ विच में माइनस जी निशानी है माइनस जी।
ठीक है। जेकॾहिं पावर जेकी आहे उहा आड हुजे, जीअं हिते 5 आहे, 21 हुजे, मतिलबु 1 हुजे, 3 हुजे, 5 हुजे, 7 हुजे, त जवाबु जेको ईंदो हू माइनस में ईंदो। हाणे हिते बि आड आहे पावर, त जवाबु माइनस में, माइनस जी निशानी बसि ॾेई छॾियो। बाक़ियुनि खे समराइज़ करे वठो। 5 जे मथां पावर 1 ऐं 1 जे मथां पावर 5 आहे, तंहिंजो मतिलबु आहे पावर 1 जे मथां जेतिरी बि हुजे जवाबु 1 ईंदो। 1 जे मथां पावर जेतिरी बि हुजे जवाबु 1 ईंदो। 1 अची वियो। हाणे 5 जे मथां 5 पावर आहे, त पाण इनखे ज़रब कंदासीं। कीअं? 5 पंजा 25, 25 पंजा 125, 125 पंजा 625, 5 पंजा 25, 5 2 मथे 5 ॾूं 10, 10 ऐं 2 12, 1 मथे 5 छका 30, 30 ऐं 1 31। रबी जेको न अचे उनखे ईअं ज़रब करे वठो, त मतिलबु हिन जो जवाबु ई थियो। ओके आहे। हीअं पाण एक्सपेंड बि करे सघूं था, वैल्यू बि कढी सघूं था। जॾहिं तव्हांखे हीअ यादि हूंदा तव्हांखे हीअं ज़रब करण जी ज़रूरत ई कोन पवंदी, ईअं तव्हां करे वेंदो। एक्सप्रेस इन एक्सपोनेंशियल फॉर्म। हाणे ही पाण खे जेका मिलियल आहिनि इन्हनि खे पाण एक्सपोनेंशियल फॉर्म मतिलबु पावर जी फॉर्म में लिखणो। हीअ बि सफ़ा सवलो। त कीअं लिखणो? अंग जॾहिं 0 वारा जेका बि हुजनि, मतिलबु 100 हुजे, 1000 हुजे या 5000, 10000 जेतिरा बि हुजनि, तव्हां कुझु न आहे करिणो, ख़ाली 0 गणे वठणियूं आहिनि। 1 2 3 3 0 आहिनि ऐं 10 जे मथां पावर 3 ॾेई छॾियो। ठीकु आहे। ऐं जेकॾहिं 100 हुजे इन जी जाइ ते, मतिलबु हिकु ॿियो पाण खणूं था, 100 हुजे त पोइ छा करिणो आहे? 10 जे मथां पावर 2। ऐं जेकॾहिं लख हुजे, ईअं लख हुजे त तव्हां छा करिणो आहे? ॿुड़ियूं गणे वठणियूं आहिनि। 1 2 3 4 5, 10 जे मथां पावर 5। ओके थी वियो, सही थी वियो। बाक़ी हीअ जेका आहिनि हीअ वरी हिननि मां ई आया आहिनि। हिकु ते ॾिसो कीअं 2 ॾूं 4, 4 ॾूं 8, 8 ॾूं 16, 16 ॾूं 32, 32 ॾूं 32, 32 ॾूं 14 ॾूं 128, 128 ॾूं 128 ॾूं 256, 256 ॾूं 512, मतिलबु 512 गणे वठो। 1 2 3 4 5 6 7 8 9 9, त 10 ॿिनि जे पावर जेकॾहिं 9 हूंदी त हुनजो जवाबु ई आहे। हीअ पाण खे यादि हूंदा त पाण उते सुञाणे वेंदासीं 512 कहिड़े में था अचनि, हुन लिहाज़ सां पाण करे वेंदासीं। सही थी वियो। हिन में ॾिसो, हिन में बि पाण खे लिखणो आहे एक्सपोनेंशियल फॉर्म 125। हाणे 125 हिन में थी अचे 5 पंजा 25 ऐं 25 पंजा 125, मतिलबु 5 जी पावर जेकॾहिं 5 जी पावर 3 हुजे त हू 125 जे बराबरि। हीअ निशानी साॻी हीअ हिते रखो। ऐं 343, 343 कंहिं में थो अचे? हू 7 में थो अचे। 7 7 49, वरी 7 7 49, 49 7 हू 343 थिए थो, मतिलबु 7 जे पावर 3। हिन खे जेकॾहिं होल में पाण लिखंदासीं पोइ कीअं लिखंदासीं? -5/7 ऐं पावर 3, ईअं तव्हां करे सघो। मतिलबु त हीअ जेका मां लिखिया आहिनि हीअ ॾाढा ख़ासि आहिनि, तव्हांखे यादि हुअणु खपनि। जेतिरा करे सघो। 2 वारो त सॼो यादि कयो 10 ताईं, ऐं बाक़ी 5 वारो बि 5 6 त यादि कयो, ऐं 7 वारा बि कुझु यादि करे छॾियो, ऐं 6 वारा बि। ऐं 100 वारनि ते या बुढ़ियुनि वारनि ते तव्हांजी ग्रिप हुअणु खपे। हीअ मां हिते सम्झायो आहे। उमेदु आहे तव्हांखे सम्झ अची वेंदो। को बि मसइलो हुजे कमेंट करे पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो, जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। मिलो था नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।